खबर शामिल कयूं पिया ठटो खां। मीरपुर साकरो भरिसां मलकावाह स्टॉप ते महिराण कार ऐं डंपर विच में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में हिक कार सवार फौत ऐं हिक मर्द समेत 2 औरतूं सख़्त ज़ख़्मी, जिन खे फौरी तौर ते शेख ज़ैद अस्पताल आंदो वियो। जितां खेनि फर्स्ट एड ॾेई कराची आगा खान अस्पताल मोकिलियो वियो, जिते ज़ख़्मनि जा ताब न सहंदे तुफ़ैल अहमद वलद डॉक्टर गुलाम रसूल ख़ासकेली फौत थी वियो, जंहिंजी जनाज़ा निमाज़ खम्स जे राति तरावीह निमाज़ खां बाद जामिया मस्जिद जे सेन ते अदा कई वई, जंहिंमें प्रेस क्लब मीरपुर साकरो जे सदर डॉक्टर ज़ाहिद हुसैन शाह, यूसुफ शाहीन, कादर मौली पोटरो, इकबाल कलोई, एजाज शेख, सिकंदर शेख, सैयद हैदर शाह बुखारी, मोहम्मद अशरफ ख़ासकेली, अली बख्श मरी, पेपी अगवान, रईस अयाज लाशारी, सैयद गुलहसन ख़ासकेली, हाजी करीम मीरानी समेत सियासी समाजी शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में हज़ारनि जी तइदाद में माण्हुनि शिरकत कई। संदसि जनाज़ो जामिया मस्जिद कब्रिस्तान में सवें आलियुनि अखियुनि सां दफ़न कयो वियो। संदसि तॾो जामिया मस्जिद जे ग्राउंड ते विछायो वियो। साकरो जी मुअज़्ज़ज़ शख़्सियत संदसि वालिद डॉक्टर गुलाम रसूल ख़ासकेली सां ताज़त जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट कराए मोहम्मद अशरफ ख़ासकेली, ब्यूरो चीफ, बे न्यूज़।